भागो में चोर का है हाँ? हाणे छा कयो वही जेको भोतार जो हुकुम आए। भोतार जो हुकुम छा कयो आए? तुंहिंजो मौत मुंहिंजो मौत पर छो? इहा ख़बर असांखे न आहे। मां चवां थो सुठो नथा कयो। तोखे छॾे ॾियो ॼण भोतार असांखे छॾे ॾींदो। लाश पियो केर आहे? मुंहिंजे अबे जो मित्र आहे। और मूंखे कहिड़ी ख़बर त ही केर आहे? ओ हिनखे आखिर मारियो कहीं? हिनखे असां न मारियो आहे। अरे तूं छो तिल पुछा थो करीं? किथे तूं त हिनखे न मारियो आहे? ॻोठवारो ॾिसो ॾिसो पंहिंजी गिची में फाओ कढी मुंहिंजी गिची में था विझनि। कोन था विझूं तुंहिंजी गिची में ॻारो। जोर मोह आहे। जेको थींदो ॾिठो वेंदो।
दफा पानी तो पिया है जल्दी खणिया अरे ना बात गाड़े जी केसर तो बंद कर उस्ताद चला रे गलाए अरे या केसर चो बतलाए सागी जला मुरादा गोरा ने फरमाया जलाल हले अरे जेको मां तोखे चयो वही केसर डाला है न समझे मुंहिंजो नालो मुराद आहे मुराद जे मां ना मुराद थिया त चङनि भरनि जा पघर छुटी वेंदा आहिनि अदा गोरा केसर तो उस्ताद जलाल जी हल्दी जे उस्ताद जलाल जी केसर न हली ना तो छड़ियों कुहाड़ियों हलंदियूं कुहाड़ियों अरे कुहाड़ियुनि जी ॻाल्हि आहे त कुहाड़ियूं ई सही पर केसट शमन जी हल अदा साईं पोइ कहिड़ी देर आहे कयोसि ॿ पाणी नवाब खान जा नवाज़ल सदाई सुखिया हूंदा आहिनि ऐं ना करण वारा लाइक न हूंदा दिल त चवे थी के बस्त सां तुंहिंजो बोझ हिन धरती तां ख़तम करे छॾिया पर छा सरकार पाण कूड़ ॻाल्हायूं कोन शैतानगिरी कयूं कोन पोइ कयोसि न कमु पूरो बकवास बंद कर नवाब खान खे न सुञाणण लाइ ही इबरत हूंदी इबरत वठी वञो हिनखे हा हिन सां उहो हशर कयो जो ही ज़िंदा रहे मौत हिनखे अचे वठी वञो पाण कूड़ ॻाल्हायूं कोन शैतानगिरी कयूं कोन पर भोताड़ा साईं रात वारो ड्रामो समझ में कोन आयो माण्हू बि पंहिंजो मारायो आहे तव्हांखे छा मिलियो नवाब खान जी सोच तलवार खां भी तेज आहे ऐं मेवो खान जी भी शौकीन आहे कूड़ ॻाल्हायूं कोन शैतानगिरी कयूं कोन आचार्य जे घर में मेवा हुन जे घर में त बबर जो माण्हू कोन्हे कमदार तूं अंधो थी वियो आहीं तोखे का ख़बर नथी पवे त मेवो पची वण थी वियो आहे तोखे ख़बर नाहे त मुंहिंजे तर में कंहिंजे घर में अंब आहिनि अंब ऐं उन अंबनि जो सरदार आचर जी धीअ सोनी आहे कमदार सोनी आहे पर कमदार मुंहिंजे प्लान ते खानू वारनि पाणी हरे विधो के ॿुधाए तूं आहिनि किथे भोताड़
अंदरि सुता पिया आहिनि। वञो हिनखे वठी अचो। अचो अचो मुंहिंजा सोणो अचो। अरे मां तव्हांखे छा चयो? तव्हांखे चयो हुअमि न त सोणे खे वञी करे कोहरान जी ठर में मारियो। तव्हां अरे इहो छा कयो? भोतारा साईं, असां बि ईअं ई सोचियो हुयोसीं, पर इहो आचरो थी पियो ऐं हुनजे सॾ ते पूरो ॻोठ जागी पियो। मजबूरन असांजो कान पियो। भोतार असां बि इहो ई सोचियोसीं त दाव ख़ाली न वञे ऐं ॻोठ जे ॿाहिरियों ई कमु तमामु कयोसीं। भले ॻोठ वारनि जी दाहन ते मुड़ुस भॼी जान छॾाई अथनि। अरे तो निकिरो त विछाव न मथे में धूड़। निकिरो तो। भोतार कूड़ ॻाल्हायूं कोन, शैतानगिरी कयूं कोन। बाक़ी इन खून ख़राबी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? आचर खे घुराए उन खां सोणी जो संग वठो आहे। अरे कमदार घुरंदा फ़क़ीर आहिनि, फ़क़ीर। नवाब खान शींहुं आहे, शींहुं, ऐं शींहुं पंहिंजा शिकार घुरंदा न आहिनि। न सम्झे? न भोतार, सभु सम्झीसि भोतार, सभु सम्झीसि। सुभान अल्लाह, गरीबन जो अल्लाह, सुभान अल्लाह, गरीबन जो अल्लाह, सुभान अल्लाह, गरीबन जो अल्लाह, सुभान अल्लाह, गरीबन जो अल्लाह। सुभान अल्लाह। अरे कमल इते रीत यार हलणो यार उहे हुन भरा रस्तो बि साॻियो आहे। पोइ एॾो जन हलिया त यार त पंहिंजा नशा ई टुटी वेंदा। पोइ हीअं था कयूं अॼु त हिन वाह मां विच करे तरी तार थी परे पासे ॾे था हलूं। ॻाल्हि ॿुध जमन। जीअं कयां खमण मुंहिंजा यार। अरे जमन यार, यार बंदि करे करे नशा ई लथा था वञनि। सच थो चई मुंहिंजा यार, सच थो चई। हाणे भला ॻाल्हि त ॿुध। ॿुधाए ॿुधाए जमन यार। अरे ही वाह ॾिसी तो वाह। हा हा बिल्कुलु ॾिसां पियो। ॻाल्हि त ॿुध, छा तूं इहो वाह तरी पार थी वेंदे? न यार न, मां बिल्कुलु तारो न आहियां ऐं ही वाह बि वॾो थो लॻे। अरे तोखां त कुतो बि चङो जेको तरी वाह पार थी वेंदो आहे। हा यार, कुतो तारो हूंदो आहे। हा कुतो तारो हूंदो आहे। बिल्कुलु ठीकु जुमन यार, मां त तारो न आहियां। हाणे तूं ॿुधा त तूं तारू आहीं। हा हा मां कुझु तो वांगुरु आहियां छा? ही वाह त छा, पर मां त खाटू बि तरी पार करे वेंदुसि। चइबो त तूं तारो आहीं। हा हा मां तारो आहियां। चई त मां तरी ॾेखारियां। अॼु छॾ मूंखे, छॾ त मां तरी ॾेखारियां। अरे मां वञी आहियां तूं वाह ॾे। अरे बी बाजी यार, तूं बि तारो ऐं कुतो बि तारो। तो में कुते में को बि फर्क कोन्हे कोई। अरे वॾो को रांदीगर आहीं, तॾहिं ते पलां थो। आख़िर जुमन जो यार कुझु त असर थींदो न। हल त हलूं। गरीबन जो अल्लाह, सुभान अल्लाह, गरीबन जो अल्लाह, सुभान अल्लाह, गरीबन जो अल्लाह, सुभान अल्लाह, गरीबन जो अल्लाह। अवी केर आयो असांखे छो करे खणी आया? कानो जिन जो ॿियो नालो मौत अथई, मौत। ऐं तव्हांखे हिते मौत खणी आयो आहे। मौत। असां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे?
मौत तुझे समूरे खानदान जो है जो हिकु हिकु वार जानन जो दोहरी आहे दोहरी असांजा वॾा त सभई मरी चुका आहिनि पर मुंहिंजा सूर ना सूर बंती मुंहिंजे सीने में घर कयो वेठा आहिनि जन खे तुंहिंजी रत में नथी ठाहे सघे जानिबा खुदा जे वास्ते असां ते रहम कर नचो जानब मूंखे नचो जानब तुझे साम्हूं जानू जिन खड़ो थिए जो ॿियो नालो मौत थिए मौत जिन नहीं जिन जो ॿियो नालो मौत आहे मौत अॼु त सफ़ा ईद थी वई मुंहिंजो रस्तो छॾ कोई ॾिसी न वठे ॾिसी वठंदा त छा थींदो तूं त मुंहिंजी मंग आहीं हट बे हिया शर्म नथो अचई इहो शर्म ई त आहे जो हिक ॿिए खे चाहण जे बावजूद बि नज़रुनि खां न्याज़ वठंदा आहियूं हिन ख़ूबसूरत चेहरे जी ख़ूबसूरतीअ खां हुस्न जी ख़ैरात वठंदा आहियूं ऐं इहा दुआ घुरंदा आहियूं शल ख़ैरात मिले जेको चवणो थी जल्दी ॿुधाए देर थी थिए जानी थोरो तरस न एॾी डिंगी बि न थी न मां डिंगी न आहियां पर अदारनि जी ख़बर थी न तोखे त कुझु न चवंदा पर मुंहिंजी ख़ैर न आहे थोरो तरस न शादी खां पोइ हल शादी में त अञा पूरा 2-3 महीना पिया आहिनि मुझे हथ जो रुमाल बे के न दी जाए मुझे हथ जो रुमाल बे के न दी जाए मुझे प्यारो आतो सारे सांढे रखी जाए मुझे हथ जो रुमाल बे के न दी जाए मुझे हथ जो रुमाल बे के न दी जाए मुझे प्यारो आतो सारे सांढे रखी जाए मुझे हथ जो रुमाल अचर ओ अचर अरब तू हा चर मां मुंहिंजे पुट जे रत में तड़ करे ऐं तूं आराम थो करीं पहिरियों ई त असां तुंहिंजे पुट खे न मारियो आहे पर हू चोरीअ कंदे मरी वियो मुंहिंजो पुट चोर न हो आचर ऐं मुंहिंजो पुट पाणी ते वियो हो पाणी जी वांगार अड़े रात जो कयो चोरियूं ऐं ॾींहं जो चओ था त असां पाणी जी वांगार थियासीं हा गुहर मूंसां अॼु फड़कियूं न आण मूंसां वॾेरे वटि हली फ़ैसिलो कर हलियो वञा रब जेका न तूं हिते खिचड़ी पचाइण आयो आहीं न इहा तुंहिंजी दाल हिते कोन करंदई हलियो वञ साहिब जंहिंजा घोट पुट कुसजी वेंदा आहिनि न उहे माठ न आहिनि कंदा अचर भलाई इन में थी त फ़ैसिलो कर न त छाड़े अरे धमकियो थोड़ी रात जो चोरियूं ॾींहं जो सीना चोरियूं गुहर वाह ते तेरे नहार ही सब पंहिंजा भाइर माराए छॾींदे असांजे कबीले वारा सभु माण्हू तयार आहिनि मां उनखे रोकियो आहे मोकिलीन पोइ लाश संभाले खणी वञा हितां ठीकु आहे पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था अरे छॾियो इन ॻाल्हि खे छो छिता थिया आहियो
पर बाबा पर छॾियो वञो अंदरि हे ॾिसो छा ॾिसो जानू हिन जहिड़ा लाश ॾिसी ॾिसी थकिजी पियो आहे। सरदार लॻे थो त अञा ज़िंदा आहे। ज़िंदगी ऐं मौत जानू अलाए हिक जहिड़ा आहिनि। पोइ सरदार छा सलाह आहे? सलाह छाची सबूरनि खे हिन जी गणती खाई रही आहे। सत बिस्मिल्लाह जे मरी वियो न दफ़नाइण बि गिची में पइजी वेंदो। खणोसि।
दे ख़बर बा गोर छा चयो छा वरी छा चवंदा बा सॼो ॻोठ वारा चवनि पिया त सोनो चोरी कंदे मोह आहे चोरी में मारीन या कीअं बि साजू जे भाव जो क़तल या भाव जो बाबा उन्हनि खे उनजो एब्जो ॾियणो पवंदो अदा हू त फ़ैसिले करण लाइ बि तयार न आहिनि त एब्जो वरी किथां ॾींदा माण्हू त मेणनि सां मुंहुं करण जहिड़ो करे छॾींदा जे फ़ैसिलो न कंदा चूड़ियूं पाए असां बि कोन वेंदासीं सही थो चई अदा जेसीं ताईं खून जो बदिलो खून न थींदो त कबीले जा माण्हू असांखे कबीले मां बि कढी छॾींदा अड़े अञा हिकु पुट जी बि क़बर न सुकी आहे वरी तव्हांजे लाइ भला खोटियां छा तूं त पंहिंजी उमिरि गुज़ारे वेठो आहीं असांखे राज वारनि सां उमिरि गुज़ारणी आहे गिदड़नि वांगुरु दर में मुंहुं लिकाए कोन वेंदासीं सच थो चई अदा हल त हलूं कासूअनि ने सलाह कयूं त बदिलो कीअं वठिबो बीहो पुट बीहो कासूवारनि खां पहिरियां वॾेरे नवाब खान था वञो मन को सही रस्तो ॿुधाए जीअं तुंहिंजी मर्ज़ी आहे भाउ पोइ पुट हाणे हीअं कयो कूड़ ॻाल्हायूं कोन शैतानगी कयूं कोन छा ॻाल्हि आहे भोतार कहिड़नि ख़्यालनि में गुम आयो नवाब खान जो बाहि बारू सां छजल तीर अञा ताईं बाहि छो न ॿारे सघियो आहे ही ॻोठनि जा ॻोठ सड़ी राख छो न थी विया आहिनि कहिड़ो तीर साईं कमतारी इहा ॻाल्हि तो जे सम्झ में न ईंदी तो इहो सम्झी नथो सघे साईं अरब वारा आया आहिनि तव्हां सां मिलणु चाहिनि था चइबो त कमु थी वियो वञ उन्हनि खे सॼे अचु अचो अचो अरब वियो 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 अरब छा ॻाल्हि आहे हिकु पुट कुंवारे वेठो आहियां ॿिए पुट खे कंदे ॾियण जी सघ न आहे भोतार अरब तूं चवण छा थो चाहीं मूंखे साफ़ ॿुधाए साईं ॻाल्हि इहा आहे त बाबा जो मग़ज़ सठलाइजी वियो आहे कूड़ ॻाल्हायूं कोन शैतानगी कयूं कोन भोतार अरब वारा छा पिया ॻाल्हाइनि सम्झ में कोन पियो अचे साईं बाबा वियो हुयो गोर वारनि ॾे फ़ैसिले जी घुर करण जन बाबा खे फ़ैसिले ॾियण खां इनकार करे छॾियो अरे छा चई मुंहिंजे कबीले जा थी करे गोहर वारनि खां फ़ैसिलो खणण विया वे अरब वाजी इन हरकत सां सारे कबीले जो सिर ई झुकी वियो आहे मां त हाणे ॿाहिरि निकिरी कोन सघंदुसि मां पाण गोहर वारनि खां सोने जो पलाद वठंदुसि कूड़ ॻाल्हायूं कोन शैतानगी कयूं कोन हुकुम हुजे सरकार त अॼु ई पंहिंजा माण्हू तयारु करे अचां न कंदार न घणो बर्दाश्त कयोसीं हाणे तव्हांखे हिकु ॿिनि ॾींहंनि में सुठी ख़बर मिलंदी उथ न जा बा हल अचो अदा साईं ॿियो नवाब खान अरब वारा कीअं आयल हुआ अदा साईं अरब वारा ईअं मिलण आया हुआ वरी बि बाबा ख़बर त पवे ख़ैर त आहे न अदा साईं हू पंहिंजे राज वारा आहिनि हूअं बि त राज वारा सलामी ते ईंदा आहिनि अदा माहौल ख़राबु आहे बाबा पंहिंजो ख़्यालु रखिजो अदा साईं अल्लाह भली कंदो आचर ते एटम बम जो मेल आहे छा समझे तो मारी दो या अदा मेल एटम बम ही मारी दो या का पुछण जी ॻाल्हि आहे आखिर तात्यल कंहिंजो आहे गोहर जो तात्यल आहे गोहर जो
अदा हल त हलूं होटल ते सॼी संगत इंतज़ार कंदी हूंदी। पूरा आओ थी तो हलो सोनी बाबा चए तो उनखे चओ जाए असीं होटल ते वियल आहियूं। अदा माहौल ख़राब है, अॼु खणी शहर ना वञो। खणो नानी न बणिजो, जंहिंमहिल था ॿाहिरि निकिरूं तंहिंमहिल थी टोके। अदा मां तव्हांजी भलाई लाइ। बस कर, दिलि त चवंदी आहे इन्हनि खंभड़ियुनि खां वठी ईअं फिराए फिराए मथो भित में हणाए, पर छड़ी सदा इहा त मेरे ईअं खाम खा थो मत। अचो हलूं। बिल्कुल सच।